नाज़रीन, बिहाइंड द न्यूज़ प्रोग्राम में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मीर मज़हर टालपुर सीनियर तज़िया निगार ऐं तारीख़ ते नज़र रखंदड़, इकोनॉमिकल मामलनि में उन ते बि उनजी नज़र हूंदी आहे। पाण सॼी जेका प्री पार्टीशन मूवमेंट हुई, पाकिस्तान कीअं ठहियो, 1940 जी करारदाद, पोइ 1956 जी कॉन्स्टिट्यूशन असेंबली, मार्शल लॉ कीअं लॻी, हिन सॼी जेको आहे पाण पहिरें पार्ट में पहिरें हिस्से में उहा गुफ़्तगू कई। अॼोके प्रोग्राम में बि असां ही पार्ट 2 आहे, उन में बि इहा बहस जारी रखंदासूं। उतां ई जितां ही सिलसिलो गुफ़्तगू जो टुटो, असां उतां ई इहो सिलसिलो ॿीहर बहाल कयूं था। जी मीर साहब, तव्हां उन गुफ़्तगू खे कंटिन्यू कयो त पोइ अॻिते हली हालतूं कीअं तब्दील थींदियूं रहियूं। हाणे हाणे इहो जेको पीरियड आहे जंहिंमें भुट्टो साहब अची वियो आहे, हाणे कॉन्स्टिट्यूशन ठहे पियो। हाणे इहो ई वरी पीरियड आहे जेॾी महिल भुट्टो साहब वरी विचां ॿी लाइन पियो वठे इंटरनेशनली। छा फसल सां पियो ॻाल्हाए, अरबन सां पियो ॻाल्हाए, तेल खे इस्तेमालु करियो, मिडल ईस्ट में जंग थी वई। हाणे आउं तव्हांखे लिंक पियो करियां, असांजो इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जो लिंक आहे। हिते जा जेके कुझु थिए पियो उनजो इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट लिंक आहे। इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जेके फ़ैसिला करे थी उन्हनि जो वरी हिते उनजो असरु प्रैक्टिकली हिते थिए। जी मिसाल तौर तरबेला में जॾहिं पाणी खोलींदा आहिनि असां वटि 2 महीने खां पोइ पाणी, पर उहो महीने जो लिंक आहे, पीरियड आहे, अरसो आहे, इहो इन जो लिंक आहे। हाणे अचो भुट्टो साहब खे। हाणे भुट्टो साहब उन वक़्त में वरी विच वारी पॉलिटिक्स थो करे, उन में अमेरिका थ्रेटन फील थो करे, इन विच में इंडिया में बम अचो थो वञे। भुट्टो साहब बम ठाहे थो, असांजी डिफेंस फोर्सिस खे मज़बूत करे थो, POWs छॾाए थो वञे बिना केस जे। अदरवाइज़ उहो हाणे जेको तव्हां ॾिसंदो साल 2 खां पोइ इहे जेको सेनेट वारी हेयरिंग्स में जेके शयूं ईंदियूं, ओॾी महिल इहो सॼी शइ उभरंदी त इहो जेको ट्रायल थियणो जेनोसाइड वारो, बंगाल में जेको अमेरिकन टर्म यूज़ था कनि जेनोसाइड, उहो जेको ट्रायल थियणो हो, इहो सॼो उन में छा छा ॾोह कया विया। उन ज़माने में BBC ॿियनि उन ज़माने में ख़बरूं छपियूं बि हुयूं, ऐं हाणे किताब मौजूदु आहिनि त उन ज़माने जी फ़ौज उते छा कयो, उते कहिड़ो तिका ख़ान जी लीडरशिप में ज़्यादती कई। हाणे अचो, हाणे जेॾी महिल भुट्टे साहब वरी इहो जेको पासो वरितो, हिते वरी अमेरिका नाराज़ थियो। हाणे भुट्टे साहब ते नाराज़ थियो, भुट्टे साहब ते नाराज़ थियो। भुट्टो साहब वरी सम्झो त हाणे अवाम मूंसां गॾु आहे। हालांकि अवाम खे छॾे उहो वॾनि जो अमीरनि जे पासे थी चुको, अवाम हो गॾु, पर लीडरशिप वरी भुट्टे साहब अवाम दुश्मननि खे ॾेई चुको ऐं अकेलो थी चुको, ऐं हू जनरलनि जे हवाले थी चुको। ऐं पोइ जनरल हुननि खां कमु वठी सियासी माण्हुनि खे उनखां अंदरि कराए, उन्हनि खां सज़ाऊं ॾियारे, हिते मेंगल जो पुटु मारिजी, माना पर्सनल एनिमिटी में वठी विया भुट्टे साहब खे। अच्छा मीर साहब, हिते छा इहा हक़ीक़त आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर थियो त उन में क़ौमी असेंबली जे मेंबरनि खां या जेके क़ानूनी माहिर आहिनि उन्हनि सां उन खे हुननि एतमाद में वरितो त इन उहिदे खे हू कंटिन्यू करे चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर, पोइ कनि मुखालफ़त कई ऐं उन खां बाद में भुट्टो चयो त ठीकु आहे, इनखे मां विड्रा कयां थो। इन क़िस्म जी भुट्टो साहब कोशिशि कई साईं? बिल्कुलु थी, लीगलाइज़ त करिणो आहे न। पोइ AK बिरोही जो नालो छो थो अचे, शरीफ़ुद्दीन पीज़ा जो नालो छो थो अचे, इन्हनि माण्हुनि जा नाला छो था अचनि? इन्हनि माण्हुनि पोइ लीगलाइज़ कयो न, इन लीगल फार्मूलो ठाहियो न त भई जया खां हथु कढणो आहे, जया इज़ अ लूज़र, जया जंग हाराई। हाणे इमीडिएटली फ़ौज तां प्रेशर रिलीज़ करिणो आहे। हाणे उहो कीअं कजे? उहो सिविलियन रूल कंदो न, फ़ौज तां प्रेशर सिविलियन जो तरीक़ो थींदो न, ॿियो सिविलियन खे आणिबो न। ऐं भुट्टो साहब राज़ी थी वियो, न त भुट्टो साहब न राज़ी थिया त हिन वटि का चॉइस कोन हुई, हिन वटि बिल्कुलु का चॉइस कोन हुई। ओॾी महिल फ़ौज एॾी कमज़ोर हुई, तव्हांखे अंदाज़ो कोन्हे ओॾी महिल तव्हांजा 90,000 माण्हू इंडिया में अंदरि हुजनि ऐं तव्हांजा सफ़ा बॉर्डर ते मथे ते वेठा हुजनि। हिते सिंध में असां उमरकोट में अची विया, तंहिं करे चवां थो न त लाहौर जे मथां वेठा हुआ, छब जोड़ा मथां वेठा हुआ, सियालकोट जे मथां वेठा हुआ, माना आर्टिलरी जो फायर शहर में थो किरे साईं। दिस वॉज द पोजिशन। ओॾी महिल सिविलियन लीडरशिप ऑन द नेम ऑफ मिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केम टू रेस्क्यू हिम। दिस इज़ द टाइम। ऐं पोइ इहे उहिदा लीगलाइज़ कया विया, पोइ लीगलिटी जे चकर में हू थियो, अदरवाइज़ हुनखे छो जनरल कंदा? सिविलियन खे त सिधो सिधो जनरल था करे। इहो त पोइ असेंबली बिल पास कया त तव्हां बिना सिविलियन माण्हू खे खणी अचोसीं प्राइम मिनिस्टर करे के तव्हां इलेक्शन 6 महीने खां पोइ थिए। इहे त पोइ हुन लॉ पंहिंजी मर्ज़ी सां बिठाया। अच्छा, मीर साहब, डॉक्टर मुबशर हसन, जे रहीम, महराज मोहम्मद ख़ान, शेख रशीद, उन वक़्तु जेके लेफ्ट जा पॉपुलर लीडर हुया या स्टूडेंट्स पॉलिटिक्स मां आया हुया,
उन्हनि पीपल्स पार्टी ज्वाइन कई 87 में, जेका डॉक्टर मुबशर हसन जे घर ते उनजो वजूद में पियो। पोइ अॻिते हली उन्हनि जा कीअं इख़्तिलाफ़ थिया, ये हैदराबाद ट्रिब्यूनल केस कीअं जुड़ियो, उन में महराज मोहम्मद ख़ान बि हैदराबाद ट्रिब्यूनल केस में हलियो वियो, जे रहीम ॿिया उन्हनि सां जेके पॉलिटिकल ज़्यादतियूं थियूं उहो छो थियो, ऐं उन खां बाद में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ही फ्यूडल जी जेका कैंप में हले वियो, वॾेरा खणी आयो, जागीरदार खणी आयो, सॼो लेफ्ट जो जेको धड़ो आहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे उन हुकूमती दौर जो अताब जो निशान बणायो। इहे मामला छो थिया? इहो मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त भुट्टे तड़को लॻायो लेफ्ट जो, हिननि माण्हुनि खे इस्तेमालु कयो। उन ज़माने में मूं तव्हांखे पहिरें में प्रोग्राम ॿुधायो त इहे सभु माण्हू इस्तेमालु थिया। गुड बेस्ट विशिस ऑफ द पीपल। ही माण्हू ग़लति कोन आहे, ही माण्हू सही आहे। हिननि ॾिठो त तरीक़ो इहो ई आहे, प्राइम मिनिस्टर ईंदो ऐं प्राइम मिनिस्टर ॻाल्हि करे थो ऐं पॉपुलर बि आहे, ठीकु आहे, इनखे थ्रू असीं लैंड रिफॉर्म्स करे वेंदासूं, सेठनि खे क़ाबू करे वेंदासूं, फ़ौज खे क़ाबू करे वेंदासूं, अंडर असेंबली वठी ईंदासूं। इहे सभु कुझु हिननि माण्हुनि जो ख़्यालु हो। हाणे ताईं अंदाज़ो करियो डॉक्टर बकौल डॉक्टर मुबशर जे, जेको मूंखे हुन ख़ुदि ॿुधायो, मूंखे ॼण जे रहीम सेक्रेटरी जनरल ऑफ द पीपल पार्टी आहे साईं। हाणे उहो उन सां भुट्टो साहिबु नाराज़ थी वियो। हिकिड़ी दावत में कलाक भुट्टो साहिबु लेट थियो, भुट्टो कमेंट पास करे उथी वियो, यार प्राइम मिनिस्टर के लिए मैं इतना इंतजार नहीं कर सकता। छो जो हुनखे इहो इंप्रेशन हो त भुट्टो टाइम पाबंद माण्हू आहे। हाणे इहो कमेंट कोन वणियो साहिब खे ऐं उहो ॿधिजी वियो। ऐं पोइ हुन सां जेके अॼु ताईं ॿुधो पिया न इमरान ख़ान जी शिकायतूं जेल में जेके पिया थियनि, ॿिया माण्हू पिया कनि, कैदी ॿिया पिया कनि, सवा थी ठाहे, इहे इन क़िस्म जूं शयूं जे रहीम सां थियूं आहिनि साईं। सेक्रेटरी जनरल ऑफ द पाकिस्तान पीपल पार्टी का मज़ाक है छा? हाणे बैराज वारा ॿिया इहे सभु माण्हू जेल सियासी माण्हू जेल लाइ का मसइलो कोन्हे, पर जेल में जेके हिन क़िस्म जूं हालतूं थियूं थियनि, जेल में पर्सनल डिग्री ते लोअर लेवल ते तव्हां क्रिमिनल सां न करियो, उहो जेॾी महिल तव्हां पॉलिटिकल अपोनेंट सां था करियो, मियां वाली हणी छॾियो, मच जेल हणी छॾियो, कुआ उछले छॾियो, ॾाढ़ी मुछूं कुटे छॾियो, पेशाब पियारियो, वट दिस काइंड ऑफ थिंग्स। इहे पीपल पार्टी लीडरशिप सां थियूं। इहे तव्हांजो मीर अली बख्श शाह MNA पीपल पार्टी जो MNA हो, उन ते तव्हां साज़िश केस हणी तव्हां हुनखे अंदरि करे छॾियो, जेल में विझी छॾियो। ही वॉज सिटिंग MNA ऑफ द पीपल पार्टी। ॿियो छा हो, कॉन्स्टिट्यूशन ते हुन ॻाल्हायो त साईं, तव्हां जेका कंकरन लिस्ट जी ॻाल्हि था करियो, उहा ॻाल्हि इंप्लीमेंट करे छॾियो, लिखी छॾियो, दिस वॉज हिज फॉल्ट। तकरीर में हुन इहो चयो, इहो हुनजो फॉल्ट हो। ॿियो कहिड़ो त जेको तव्हां हक़ ॾियो पिया सूबनि खे, उहो तव्हां ज़बानी न ॾियो, उहो तव्हां इन प्रैक्टिस लिखी छॾियो कॉन्स्टिट्यूशन में। हाणे अर्ज़ु इहो आहे, हाणे उनखे खणी विया, खॼी विया। हफ़ीज़ बि ज़ादो वॉज अ लॉ मिनिस्टर। आई बिलोंग फ्रॉम दैट फैमिली, आई नो। खॼी वियो, टार्चर थियो, टार्चर में हुनखे ब्रेन ट्यूमर थियो, पोइ पछाड़ी हुनखे साज़िश केस में विझी छॾियो। हालांकि साज़िश केस में कोन हो, हुन ते थर देश जो केस हो ऐं इराक़ी एम्बेसी जो केस हो। हाणे इन क़िस्म जा केस हुननि ठाहिया, थर देश थो ठाहे मीर अली बख्श। हाणे इन क़िस्म जा केस ठाहिया, पोइ छा थियो मूं तव्हांखे ॿुधायो, फौरी तौर ते बलोचिस्तान में घरनि ते निशान लॻा। ॾोह छा हो अताउल्लाह मेंगल जो? ॾोह ही हो अताउल्लाह मेंगल इहो चयो त बाबा हाणे असांजा ॿार एतिरी ग्रेजुएशन्स करे विया आहिनि जो असीं हुननि खे नौकरियूं ॾियूं। बलोचिस्तान डोमिसाइल खे प्रायोरिटी मिलणु खपे। जेके ख़ाली जॻहियूं बचंदियूं उन्हनि में असीं फेडरल गवर्नमेंट जा माण्हू रखंदासूं, पंजाब जा रखंदासूं, ॿियनि सूबनि जा रखंदासूं। दिस वॉज हिज फॉल्ट, नथिंग एल्स। पोइ उते निशान हणी विया, पंहिंजे घरनि ते निशान हणायोसीं। ही बेंगल हणाया आहिनि, बलोच गवर्नमेंट हणाया आहिनि, नैप जी गवर्नमेंट हणाया आहिनि। तंहिं करे इन गवर्नमेंट खे डिसमिस करियो ऐं गवर्नमेंट खे डिसमिस करे तव्हां अताउल्लाह जे पुट खे कराची मां खणी मारियो, असद मेंगल जी। हा, मतिलबु तव्हां इन लेवल ते पिया वञो, पर्सनल लेवल ते। मूं तव्हांखे पहिरीं ई सॼी ॻाल्हि में चयो, पर्सनल लेवल ते पिया वञो साईं। इहे न मोटण जूं घड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हां पर्सनल थियो था। पर बलोचिस्तान में जॾहिं नैब जी गवर्नमेंट डिज़ोल्व थिए थी, ख़तमु कनि था उनखे, त पोइ KPK उन वक़्तु जेको NWFP हो, उते मुफ्ती महमूद हुयो, उहो बि रिज़ाइन ॾेई वञे थो। त उते वरी ॿियो केस थियो। शायदि पठान रिलेक्टेंट आहिनि, पठान हुकूमत कोन पिया छॾी। बलो चढ़ी विया जबल ते, पठान कोन पिया छॾी। पर नैप में डिस्कशन थी वई, नैप में सभु वेठा हुआ। नैप त हुई न, बलोच हुआ, पठान हुआ। नैप में सेंट्रल कमेटी में झेड़ो थी वियो, केस ॻाल्हियूं थी वियूं, उन में लेफ्ट जा माण्हू हुआ, जाम माण्हू हुआ। हाणे ओॾी महिल प्रॉब्लम थी वियो। हाणे छा पोइ उन प्रॉब्लम खे हाउ दे सॉर्ट इट आउट, लुक एट दिस, हाउ दे सॉर्ट इट आउट। दे हैड सॉर्टेड आउट लाइक लियाकत अली केस। उन ज़माने जो कमिश्नर मफरूर खे सॾे हयात शेरपाओ खे बम सां उॾारे थो, भुट्टे जो चीफ मिनिस्टर उॾामियो थो वञे। उन बेसिस ते तव्हां नैब ते पाबंदी था आणो। इहो ई त लियाकत अली सां थियो। लियाकत अली खे बि ईअं ई अकबर मफरूर हो, कमिश्नर पेशावर मफरूर खे सॾे गोली हणाई।
पोइ उन मफरू जो सॼो ख़ानदान पेंशन ते पलियो, पोइ उन मफरू खे हिते बि साॻियो केस थियो, हया भुट्टे जी हुकूमत खे डिसमिस करायो वियो पुठियां हली, माना अंदरि मूं तव्हांखे ॿुधायो न अंदरां धुरियूं हुयूं जंहिं हिनखे अकेलो पियो कयो ऐं हू अकेलो थींदो बि वियो। इहो ई त मूं तव्हांखे लिंक ॿुधायो त ही पोइ जिन खे ठाहियो उहे हिन जे ख़िलाफ़ थी विया, उन्हनि हिन खे इस्तेमालु कयो ऐं उन्हनि जो ख़्यालु हो त ही सुभाणे अलाए छा करे, तंहिं करे हाणे भुट्टे मां हथु कढो त माना सियासी माण्हू जुदा करियो न, पहिरीं हुनजा दोस्त जुदा करियो। दोस्त केरु आहिनि? लेफ्टिस्ट जा माण्हू आहिनि, ख़ैर ख़्वाह आहिनि, अवाम आहिनि, उहा जुदा थी, उन्हनि खे तंग कयो वियो, ॿधो वियो, मारियो वियो, कुटियो वियो, उहे जुदा थींदा विया, ॿधबा विया, उहे जुदा थींदा विया। पोइ केरु थिए पोइ हुनजा दोस्त आहिनि जेके भले फ्यूडल हुजनि केरु बि हुजनि, उन्हनि खे तव्हां साइड ते करियो। हाणे अचो अॻिते, माना अकेलो कंदा अचो। पोइ सियासी माण्हू जेके हुनजा आहिनि, मिसाल तौरु इहे साॻिया वॾी खान आहिनि, बरोच आहिनि, पलीअ साहब वारा ॿिया माण्हू, इहे सभु सियासी माण्हू आहिनि न, इहे वरी उसूलनि भुट्टे सां गॾु बीहो था रहनि न, उसूली ॻाल्हि ते बीहो था रहनि न। तंहिं करे जॾहिं इन्हनि माण्हुनि खे हुनखे जुदा करियो, पोइ वरी ॿियो ॾाको इहो आयो, पोइ इन्हनि खे हुनखां जुदा कयो। इहे सभु माण्हू हिते DPR में अंदरि पिया, पलीअ साहब वारा, तारिक अशरफ वारा, इहे सभु माण्हू हिते DPR में अंदरि पिया हुआ। हिते सियासी माण्हू, समाजी माण्हू, अदीब, शाइर, DPR उन ज़माने, कंहिंखे DPR जी ख़बर कोन्हे, उन भुट्टे साहब जो कानून हो DPR, उन DPR में सभु सिंध जा माण्हू शिकार थिया। ऐं सिंध में कमाल इहो थियो जो सिंध जा माण्हू पहिरीं पंहिंजे लीडरशिप खे चवंदा आहिनि साईं, पोइ ॿिए खे चवंदा आहिनि, पहिरीं पंहिंजे खे चवंदा आहिनि, पोइ ॿिए खे चवंदा आहिनि। उन ज़माने में सिंध में कमाल जी पॉलिटिक्स थी, हर माण्हू भुट्टे साहब जी मुखालफ़त कई, जेके ग़लति फ़ैसिला हुन कया सभिनी जी मुखालफ़त कई, ऐं उन मुखालफ़त जे अंदरि में हू अंदरि जेल करे छॾींदो। जतुई साहब जेल में विझंदो, मुमताज़ भुट्टो साहब जेल में, ॿियो को तरीक़ो कोन्हो, जेल में विझंदो, 5 मिंट में खणो, फोन थी कावड़जी पिया, राति जो फोन अंदरि हमारा अंदरि थिया, सालनि साल पिया हूंदा, इब्राहिम मुंशी ॿिया, वॾो राज अंदरि पियो, नालाऊं कंहिंजा वठां साईं, माण्हुनि जूं वॾियूं वॾियूं अननोन अच्छा मीर साहब, ही ज़ियाउल हक़ खे चीफ ऑफ आर्मी स्टाफ लगाइण इहा चॉइस कंहिंजी हुई? साईं चॉइस ही हुई जो आउं हॉर्स माउथ जी ॻाल्हि थो करियां। भुट्टे साहब जनरल खे घुरायो त हाउ आई कंट्रोल दी आर्मी, पोइ जेके सीनियर मोस्ट जनरल हुआ उन्हनि सभिनी हुनखे चयो त इहो तरीक़ो कोन्हे, तूं कंहिं हिकिड़े माण्हू जे थ्रू कंट्रोल करे सघीं थो, तूं जी वेस्ट में थिए थो असेंबली में जे इलेक्टेड गवर्नमेंट्स कंदियूं आहिनि, जहाँ नॉर्मल डेमोक्रेसीज़ कंदियूं आहिनि, उन डेमोक्रेसीज़ में हू ईअं कंदियूं आहिनि जो डिफेंस कमेटी जे थ्रू कर्नल खां मथे ब्रिगेडियर जूं सभु पोस्टूं डिफेंस कमेटी कंदी आहे, आर्मी न कंदी आहे। आर्मी रुगो उन्हनि खे प्रोफाइल मोकिले ॾींदी आहे ऐं पोइ उहा इलेक्टेड बॉडी कंदी आहे, पोइ सेनेट करे, ऐं उन्हनि चयो त सेनेट चूंकि 14 माण्हू आहिनि, सभु सूफ़ा इक्वल आहिनि, तंहिं करे सेनेट में ई उहो थियणु खपे, ऐं इहे इक्वल नंबर बि सेनेट जो इन करे लिखियो वियो। जॾहिं हाणे हेशर ॾिसो त अॼु घणा नंबर आहिनि, सेनेट किथे बीठो आहे, किथां इक्वलिटी केॾां वई, तंहिं करे पोइ उहे सभु उहा सलाह ॾींदा हुआ। पर मसइलो इहो थियो त ही नीड्स टिक्का खान टाइप पर्सन, ऐं टिक्का खान वाज़ अ चीफ। हाणे टिक्का खान टाइप पर्सन खपे, नॉनलेस खपे, बिना करगी जी हॾी जो माण्हू खपे, त टिक्का खान पोइ इहे 6 जनरल टिपाया, उहे सभु जा सभु छॾिया। ॿियो वरी हुनजो रिकमेंड इहो शाह हसन उर्दुन जो, उन ज़माने में शाह हसन वली अहद हो, क्राउन प्रिंस हो, ऐं उते उन ज़माने में ही गोलियूं हलाए आयो ब्रिगेडियर ज़ियाउल हक़ फ़लस्तीनियुनि ते, उते ज़माने जी फ़लस्तीनी गवर्नमेंट घुरायो हो ज़ियाउल हक़ खे, ऐं उहो पोइ फ़लस्तीनियुनि खे गोलियूं हलाए मारे आयो हो उते जी हुकूमत लाइ। इहे 2 पॉइंटूं हुयूं जंहिं बेसिस ते हुनखे हिकिड़ो पर्सनल माण्हू ते खपियो, हुनजो ख़्याल हो मुंहिंजो ज़ाती नौकर हुजे, ऐं उहो मुंहिंजी चवां थी करे, हिकिड़ो उहा सोचूं आहे जेके चवंदा आहिनि वॾो माण्हू छा ॻाल्हायां उन ॻाल्हि ते छॾियो हुनखे, पर जेका उन करे पोइ इहे हिकिड़ो टिक्का खान ऐं हिकिड़ो हुनजो पर्सनल बिहेवियर भुट्टे सां गॾु, पोइ हुनजा मुख़्तलिफ़ किसा मशहूरु आहिनि, ऐं जीअं सिगरेट पैंट जे खीसे में विझण, ऐं ॿिया, ऐं मायूं भुट्टे साहब जे प्रोटोकॉल में एयरपोर्ट ते सभिनी जनरल खे चवण विथ वाइफ अचो, जनरल सभु अचो, भुट्टे जो जनरल तव्हां वठो था गार्डन भुट्टो वठे थो, तंहिं महिल सभु अचो जनरल जेके अचनि एयरपोर्ट्स ते विथ फैमिली अचनि, ऐं पोइ पहिरीं ज़ालूं कई, पोइ वरी फैमिली कयूं। हाणे इन क़िस्म जा इहे इन जा हुआ जॾहिं हीउ डिप्टी हो, पोइ इन्हनि बेसिस ते पोइ टिक्का खान सिलेक्ट कयो, भुट्टे साहब हुनखे पसंदि कयो, हुनजी सोच ऐं तबियत, हुनजी रिपोर्टूं अहिड़ियूं आयूं, ऐं पोइ वरी शाह हसन हुनखे रिकमेंड कयो। दिस वाज़ अगेंस्ट उन सोच जे, त इन खे सॼी शइ खे सेनेट में खणी वञ, इन सोच खे नफ़ी कंदे हुन ही शइ कई, ऐं पोइ जेॾी महिल ही शइ थी त पोइ तव्हां ॾिठो त उहो ई साॻियूं माण्हू अमेरिका इस्तेमालु कयो, ऐं भुट्टो साहब इन ख़ाम ख़्याली में रहियो त मूं इन फ़ौज खे ठाहियो या मुंहिंजे ख़िलाफ़ थी वेंदी, मूं हुनखे एटम बम ॾिनो, मूं हीउ कयो, ऐं मूं हिननि जी एॾी जान छॾाई छॾियो। भुट्टे साहब खे हुन केसनि सभिनी जी ख़बर हुई, वकील माण्हू हुनखे सॼी ख़बर हुई त हिननि ते POWs ते कहिड़ा केस हलणा हुआ,
400 माण्हुनि ते जेके लीडरशिप जा 400 तक़रीबन 400-500 माण्हू उन्हनि फाइनल कया। तंहिं करे आउं इहो थो अर्ज़ु करियां त पोइ उहो सॼो जो सॼो ज़िया वारो ज़िया इस्तेमालु थियो, अमरीका कयो ज़िया खे, भुट्टो साहिबु अमरीका जे अगेंस्ट हलियो वियो, पोइ इहो किसिंजर वारियूं ॻाल्हियूं ॿियूं सभु तव्हां नोट ॿुधियूं हूंदियूं, पोइ वरी अमरीका रोल प्ले कयो, साॻे जनरलनि खे इस्तेमालु कयो ऐं भुट्टे साहिब खे, पोइ भुट्टे साहिब जो हिकिड़ो जेलर हो रफ़ी, उन जे किताब में ॿियनि माण्हुनि जो यार मोहम्मद आहे, ॿियनि माण्हुनि जे किताब में ॻाल्हि आहे त जॾहिं भुट्टो साहिबु जेल में हो तॾहिं पछाड़ी जो हुनखे इहो हर कंहिं माण्हू खां जेको थोरा सिपाही टाइप माण्हू ईंदा हुआ उनखे इहो पुछंदो हो त अफ़गानिस्तान ते रूस हमलो त कोन कयो, छो जो हुनखे इहा नॉलेज में ॻाल्हि हुई त रूसी शायदि एॾा मूव कनि अफ़गानिस्तान ऐं अमरीका उनजे काउंटर कंदो ऐं दिस कैन बी चेंज द सिचुएशन इन माय गवर्नमेंट इन दिस पार्ट दिन पार्ट। तंहिं करे इहो सवालु कंदो हो छो जो हुनखे का ॿी इंफॉर्मेशन कोन हुई, हर कंहिं खां पुछंदो रूस हमलो त कोन कयो अफ़गानिस्तान ते। हाणे इहो मुख़्तलिफ़ किताबनि में अची चुको आहे, जेको पर्सनल माण्हू जेके हुन सां इंटरेक्शन में हुआ, को सिपाही हो, को केरु हो, को केरु। हाणे छो जो हुनखे ख़बर हुई त हिते जेका गेम थिए थी उनजो हिसाबु मथे आहे, सो पोइ उहो त पोइ वरी साबित बि थियो, 79 में उहो अची विया ऐं पोइ हिते हिननि कूड़ कया ऐं भुट्टो साहिबु बीह रहियो ऐं पोइ पछाड़ी जो बीह रहियो, पछाड़ी जो पोइ सारीख़ जो शागिर्दु हो, पछाड़ी जो बीह रहियो, हुनखे ख़बर आहे त आउं भुट्टो ज़िया खे पहिरें ई पवंदुसि त कमु ज़िया कोन छॾींदो, छो जो अमरीका नाराज़ आहे ऐं हू पोइ सज़ा ॾिए थो, तंहिंमें मिसाली सज़ा ॾिए थो, छो जो हू मिसाली सज़ा ॾेई चुको आहे आलंदे खे, चिली में, ॿिए अंदर में, सभिनी जाइनि ते। तंहिं करे पोइ भुट्टो तारीख़ जो शागिर्दु हो भुट्टो साहिबु, तंहिं करे पोइ इहा ॻाल्हि पछाड़ी जो हू बीह रहियो ऐं पछाड़ी जो हुन माफ़ी ज़ाती तरह हुन कोन घुरी ऐं पछाड़ी जो जेका हुनजी आख़िरी जुमिलो आहे फिनिश उहो सही आहे, उहो पोइ मुख़्तलिफ़ सोर्सिस मां मूं पढ़ियो आहे, ॿुधो आहे ऐं दैट इज़ करेक्ट ऐं ही वॉज़ ओके एट लास्ट मोमेंट। ऐं पोइ उन ओके वारी जेका लास्ट मिनट आहे उन जो खटियो, उन जो नालो अॼु ॾींहुं ताईं उनजा हमरा खाइनि पिया उन घड़ी जो। मीर साहब भुट्टो जे ख़िलाफ़ जेको मर्डर जो केस दाख़िल थियो उन खां पोइ असां ॾिसूं था त उहो ट्रायल बि हलियो, पार्टी मुकमल तौर ते पार्टी जी जेका लीडरशिप आहे उहा ख़ामोश नज़र अचे थी। नुसरत भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उहे जेल में हुया, मां सम्झां थो शायदि मुमताज़ भुट्टो, हफ़ीज़ पीरज़ादो इहे बि जेल में हुया, त इन सॼे पीरियड जे दौरान का पार्टी जी मूवमेंट नज़र नथी अचे। पार्टी जेकॾहिं रिएक्ट करे आहे, तव्हां सम्झो था सूरत हाल कुझु चेंज थिए आहे, या मूं रसूल बख्श पलीजे साहब जो इंटरव्यू पे ॿुधो त जॾहिं उनखे मामला जेके आहिनि बिल्कुलु फाही ताईं पहुचण वारा हुया त उन्हनि हिकिड़ी कोशिशि कई, पलीजे साहब बलोचनि सां मिलियो, कुझु पठणनि सां मिलियो, वली ख़ान ॿियनि सां, त जनरल ज़िया सां हली मिलिजे ऐं सूरताल खे का तब्दीली आणिजे, त ही इन क़िस्म जा जूं कोशिशूं थियूं, हीउ जेको पार्टी जो ख़ामोश थियणु आहे उनजा कारण छा? इहा ॻाल्हि सही आहे, पार्टी सां इन करे जो पार्टी मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, भुट्टो साहिबु त अकेलो थी चुको हो न, भुट्टो साहिबु अवाम खां कटिजी चुको हो न, भुट्टो साहिबु त फ्यूडल जे हवाले हो, सॼी जी सॼी पार्टी सेठनि ऐं बॾरनि जे हवाले हुई न, उहे सभु जा सभु ज़िया सां गॾु वेठा हुआ। हाणे उहे किथां मूवमेंट हलाइनि, बाक़ी बचियूं फैमिलियूं, ऐं फैमिलियुनि में हिकिड़े ॿिनि औलादनि खे ॿाहिरि मोकिले छॾियईं, हुनखे ख़बर हुई मारिजी वेंदा, ज़ाल ऐं धीउ खे रखियईं हिते, केॾां वञनि, जेल में हुयूं। तंहिं करे पार्टी सॼी जी सॼी ज़िया सां गॾु वेठी हुई, जेके असांखे चवंदा न हींअर बि हुननि सां ॻाल्हायो न, चवंदा भुट्टो साहिबु हीअं कयो, तो छा कयो, तूं त ओॾी महिल वेठो जहाज़ात ख़ान सां न, इतफ़ाक़ कहिड़ी हो साईं, आउं पाण आई विटनेस आहियां हिननि ॻाल्हियुनि जो, हाणे 80 खां पोइ आउं आई विटनेस आहियां, इतफ़ाक़ सां परीयो साहिबु जेल में आहे, ऐं 80 में लाहौर हलियो आहे NCA में, पोइ राव रशीद, परवेज़ साले वाला, मुख़्तार रहमान, अनवर अज़ीज़, ॿिया सभु माण्हू मूंसां ज़ाती तरह, आउं परीयो साहिबु मूंखे भाणेजे जे तौर ते जेल में इंट्रोड्यूस करायो, आउं त नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स में स्टूडेंट हुउसि, ऐं हर 15 ॾींहं कोट लखपत में वेंदो, पोइ उन MRD में बि आउं रहियुसि, उन सॼे MRD लीडरशिप में। तंहिं करे उन ज़माने में फैमिली वॉज रियली यतीम, जंहिंखे यतीम चइबो आहे, पार्टी वॉज विथ ज़िया, 100% पार्टी विथ ज़िया, पब्लिक विथ भुट्टो, फैमिली, पब्लिक खे एंगर हुई, छो जो फैमिली मुख़्तलिफ़ कूड़ ॻाल्हाया, अॼु के लिबिया मां जहाज़ थो अचे, अॼु फलाणो थो अचे, अॼु ही थो अचे, ऐं पुटनि उतां खां ज़ोर लाथो, कोशिशि कई, पोइ ज़ाल कूड़ियल ज़ुल्फ़कार बि ठाराई, कूड़ी जी कराची वारी हाइजिंग थी, कूड़ी हिननि पाण कराई ऐं हई हुननि ते, हालांकि हुननि खे ख़बर ई कोन्हे हितां जेके माण्हू तेज़ी थिया ॿिया थिया, मां आउं हुननि जो आई विटनेस आहियां। पार्टी सॼी जी सॼी ज़िया वेठी हुई, सभु जा सभु फ्यूडल हुआ, उहे ज़िया जी फांसी खां पहिरीं ज़िया सां ठहियलु हुआ। मिसाल तौरु जेको एग्रीमेंट थियो आहे
उन एग्रीमेंट में बि हाणे हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो नालो आहे ख़ालिद ख़ान MNA आहे वली ख़ान जो, पहिरियों MNA पीपल पार्टी जो 71 में, पोइ वरी उहो नैप में आयो, हाणे उहो MNA आहे नैप में, इन विच में उहो MNA आहे जंहिंजो भाउ आहे रोहित ख़ान, उन जी ज़बानी उहो ई थो चवे त एग्रीमेंट में सभिनी खां वधीक रुकावट जेका हुई उहा ज़िया वारनि पे कई त असीं कैदी कोन छॾींदासीं, ऐं हुननि जो वॾे में वॾो मुतालबो हो त साज़िश केस वारा कैदी वली ख़ान वारा बरोच सिंधी सभु आज़ादु करियो। फौज जो उन वक़्तु जनरल चयो त असीं इन्हनि खे आज़ादु कोन कंदासीं, इहो हुई स्टिकिंग पॉइंट। पछाड़ी जो प्रोफेसर गफूर जे किताब में बि आहे, सभिनी जे बुक्स में लिखियल आहे, PNA वारा जेका लीडरशिप हुई उन ज़माने में पोइ हिननि आख़िरी घड़ी आहे, आख़िरी घड़ी में तव्हां ॾिसो जेका राति जो 12 बजे एग्रीमेंट थो थिए, भुट्टो साहब हफ़ीज़ पीरज़ादे खे थो चवे त कॉल इमीडिएटली टू BBC त ॿुधा त एग्रीमेंट थी वियो, PNA जो पीपल पार्टी जो इलेक्शन करायूं था, सॼे जूं सॼियूं इलेक्शनूं वापसि करायूं था ऐं असांजो एग्रीमेंट थी वियो 2 महीननि। हफ़ीज़ पीरज़ादे चयो सुबुह जो ॿुधाईंदासीं। गुलाम इसाक was the secretary establishment at that time. He went in the cycle to the brother of Chishti, General Faiz Chishti, कि यार ही रात जो ठा थी, then they took over। अगर इहा रात में ऐलान थी वञे त बि सिचुएशन मटिजी वञे ऐं इहा न हुजे हा। ऐं तव्हांखे घड़ियूं पियो ॿुधायां, उन खां पोइ लीडरशिप जेॾी महिल तव्हांजी हुन सां न ठहे हा, भुट्टे साहब खे फांसी न अचे हा, सभु जा छो जो हिननि खे इहा ख़बर पइजी वई हुई त भुट्टे साहब खे ख़बर पइजी वई आहे ॿाहिरि बचो त असांखे हाणे टिकट कोन मिलंदा, असांजी मौतगुरी पूरी आहे। इहे वॾेरा पोइ इहे जेके हींअर हुनजा पुट ख़ानदान सभु सरदार थिया, पीपल पार्टी जा जेला ते वेठा आहिनि, इहे सभु जा सभु भुट्टे साहब जे मर्डर में शामिल हुआ, न त भुट्टे साहब खे मर्डर न अचे हा। ही त पोइ इतफ़ाक़ आहे जेको पोइ थो तव्हांखे ॿुधायां त पोइ वरी मूवमेंट कीअं हली, वॾेरा वापसि वरी कीअं आया, पर उहो फैमिली वॉज ऑल अलोन। I was witnessing there, लाहौर जो सॼो गेम उन ज़माने में लाहौर में हो, लाहौर में ई बेगम साहबा ते हुई लठूं हुयूं, राव रशीद जेको उन ज़माने में IB जो चीफ हो, उन जी ज़ाल हिल्टन में जेका लठ जो फोटो आहे बेगम भुट्टो जो, राव रशीद जी ज़ाल आहे जेका उन सां गॾु बीठी आहे, राव रशीद जी ज़ाल ऐं मुड़ुस ॿिन्ही मूंसां ॻाल्हि कई त सभु जा सभु पंजाब जी लीडरशिप जा फ्यूडल ऐं सिंध जी फ्यूडलशिप जा लीडर ऐं असांजा दोस्त जेके असांजा हुआ उहे सभु जा सभु ज़िया सां गॾु वेही रहिया ऐं असीं अकेला थी वियासीं। इहा ॻाल्हि साबित थी, तंहिं करे भुट्टे साहब खे फांसी आई ऐं पोइ उन फांसी जी कमाई ई खाइनि पिया। ॿियो हाणे ज़िया अची वियो, जॾहिं ज़िया आयो त ज़िया अंडर थ्रेट हो, ज़िया खे टेंशन हुई, ज़िया प्रॉमिस कयो हो सऊदी सां, ज़िया प्रॉमिस कयो हो सऊदी सां, अरबन सां, सभिनी सां, छो जो हुननि इहो चयो तोखे नथो खपे असांखे ॾेई छॾ, बिकॉज़ दे नो ही इज़ अ क्लेवर मैन, वेरी क्लेवर। उन UAE जो एग्रीमेंट करायो, उन ॿिया कम कया, तंहिं करे दे नो वॉट अ मैन ही इज़। सो पर हुनखे पुठियां जो ऑर्डर हो त हुनखे सज़ा ॾियणी हुई, तंहिं करे पोइ हाणे था चवनि एक क़बर ये वो इहे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि, ऐं असल में पोइ ऐं पार्टी ठही वई ऐं उनजे करे माण्हू मिस्किन आसरनि में मारिजी विया, पोइ उन आसरनि जे करे ई वरी मूवमेंट थी। तव्हां सम्झो जॾहिं मूवमेंट शुरू थी त पोइ पब्लिक वरी रोड ते आई, पब्लिक वरी पोइ रोड ते आई, जेका 83 मूवमेंट में पोइ लीडरशिप मजबूरी में आई। ॿी कहाणी आहे तव्हांखे पोइ थो ॿुधायां, पर आऊं उन ज़माने में भुट्टो साहब जी हैंग थियण खां पोइ, शहादत खां पोइ हिकिड़े कुझु सालनि खां पोइ असां ॾिसूं था त 83 जी जेका मूवमेंट आहे, सिंध जी तारीख़ जी हिकिड़ी वॾी मूवमेंट आहे, उहो फॉर्म कीअं थी, उनखे लीड कंहिं कयो, उनजा उन में कहिड़ी लीडरशिप मौजूदु हुई, छाकाणि त मुमताज़ भुट्टो, हफ़ीज़ पीरज़ादो, इहे ॿिया त सिंधी बलोच पख्तून फ्रंट मां सम्झां थो बाद में ठही, या 84 खां पोइ जी ॻाल्हि आहे, त MRD कीअं फॉर्म थी? साईं इहे त ज़िया सां गॾु आहे, इहा अपोज़िशन हुई। इन में पोइ हाणे तव्हांखे आउं छा ॿुधायां, सही सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं आहिनि। मिसाल तौरु जंहिं ज़माने में जनरल ज़िया ऐं PNA जूं ॻाल्हियूं पियूं थियूं ऐं हुननि चयो त असीं कोन छॾींदासूं साज़िश केस वारनि खे, उन ज़माने में रिकॉर्ड खोले ॾिसो, हैदराबाद जेल में जनरल आरिफ वेठो, उन ज़माने में जनरल चिश्ती वेठो, हिननि सां वेठे ॻाल्हाई, वली ख़ान साईं बरोचन सां। उन में पहिरियां माण्हू आहे ख़ैर बख़्श खान ऐं मीर अली बख़्श ऐं अताउल्ला मैंगल जे रिफ्यूज़ कयो त भुट्टे सां असांजो पर्सनल मसइलो आहे, भुट्टे सां सियासी मसइलो कोन्हे, असीं ज़िया जे पासे कोन थींदासीं, सवाइ पठाणनि जे हुननि चुप कयो, हुननि आंसर हिननि जे अॻियां कोन कयो।
पोइ इहा ॻाल्हि साबित थी त पठान ज़िया सां गॾु वेठा हुआ, एहतसाब बिफोर इलेक्शन बिरो एहतसाब अली खान नारो आहे। दैट इज़ करेक्ट पोजीशन। बरोचन खे हुननि इंस्टिगेट कयो, सिंधियुनि खे इंस्टिगेट कयो, पलियो साहब खे, मीर अली बख्श खे, जेके बि सिंधी कैदी हुआ उन्हनि सभिनी खे, पलियो साहब वकील हो साज़िश केस में, ऐं हिननि सभिनी खे उहे कोन शामिल थिया भुट्टे जी फांसी में, ऐं जवाबु ॾिनऊं ज़िया खे, ऐं पोइ पठाननि उन ज़माने में ज़िया सां मिली विया। हिकिड़ी ॻाल्हि हाणे छा थियो, जेॾी महिल फांसी अची वई त उन में रिएक्शन खे ई दॿाए विया। पोइ तव्हां कंहिं दोस्त शायदि टीवी ॾिसी का ॻाल्हि सम्झी वञनि, पोइ उन ज़माने में 40 ते हिकिड़ो पम्फलेट निकितो जेको पलीअ साहब लिखियो। इहा ॻाल्हि ठीकु आहे। ही सर जेको मीर अली बख्श टालपुर आहे उहो अवामी तहरीक में रहियो तमामु घणो, अवामी तहरीक जो ट्रिब्यूनल जे सदर अंदर बि तव्हां चओ था। अवामी तहरीक जो ही सदर मीर मुनवर टालपुर जो वालिद आहे, यानी वालिद। फरियाल टालपुर जो जेको सहुरो थिए। जी साईं, ही साईं असल में है छा, जो जेॾी महिल भुट्टे साहब हिन खे जेल में विझी छॾियो, पोइ जॾहिं रिलीज़ थियो त पोइ ही उन ज़माने में वरी नैब जे पाबंदी हुई, पोइ NDP ठही, पोइ ही अवामी तहरीक ठही कोन हुई, पोइ ही NDP में वियो, पोइ जीअं अवामी तहरीक ठही त पोइ ही अवामी तहरीक जो पहिरियों सदर थियो। सदर हो फाज़िल राहू, सेक्रेटरी हो पलियो साहब। पोइ जॾहिं ही रिलीज़ थी आयो, हिनखे ब्रेन ट्यूमर थी वियो, टार्चर मच में हिनखे जाम कयो वियो, ऐं पोइ जेॾी महिल ही रिलीज़ थियो त पोइ हिन चयो आउं हाणे पार्टी में ऑर्डिनरी मेंबर तौर ते कमु करियां थो, पर चूंकि ही वॉज नॉट ऑर्डिनरी मैन। अच्छा, उन दौर में हाकिम अली ज़रदारी जेको हुयो उहो बि MNA हुयो, उहो बि चयो पियो वञे त रसूल बख्श टालपुर, महराज मोहम्मद ख़ान ऐं डॉक्टर मुबशर हसन जो जेको ग्रुप हुयो उहो बि उन्हनि सां ई शामिल हुयो नज़रियाती तौर ते। बिल्कुलु चाचा मीर अली बख्श साहब जी दोस्ती यारी हुई, वाक़ुफ़ो बुनियादी तरह हू सेठ माण्हू हो, सोच उनजी पैसे ठाहिण वारी हुई, पर नेशनलिज़म जी एंगल हुन में हुई, जी आम सुखियुनि माण्हुनि में हिकिड़ी थींदी आहे। पोइ उन हिसाब सां हू पलीअ साहब सां गॾु रहियो, ऐं पोइ ANP असां पोइ ठाही जेका 86-80s खां पोइ, उन में बि ANP में बि असां सां गॾु रहियो, पर पोइ मीर अली बख्श सदर रहियो, ऐं मीर अली बख्श आख़िर घड़ी ताईं पोइ उनजो ब्रेन ट्यूमर जी लंडन में ऑपरेशन थी, लंडन में ऑपरेशन में गुज़ारे वियो। पोइ पंहिंजे पुटनि खे चयो त पार्टी खे इतला करियो, ऐं पार्टी जे सभु लीडर जेल में हुआ, पलीअ साहब वारा फाज़ल साहब जेल में हुआ। जेल में टेलीग्राम आयो त मीर अली बख्श इज़ डाइड इन लंडन, ऐं ही डाइड एज अ प्रेसिडेंट ऑफ द अवामी तहरीक। दिस वाज हिज पोजीशन। ऐं इन हकम अली खान में दोस्ती हुई चाचा अली बख्श सां, पोइ इन जे करे मुंहिंजो सोठाणो सोठ थिए, असांजा दादा पाण में, मुंहिंजा दादा भाउ हुआ पाण में, पाण में सोठाणा सोठ थियो था, ऐं असांजो कब्रिस्तान गॾु आहे, असीं मीरपुर जा शेरमोनी औलाद आहियूं, मीर शेरमन खानी औलाद आहियूं। अच्छा, अचूं था MRD मूवमेंट ते। MRD मूवमेंट में असां ॾिसूं था त अवामी तहरीक तमामु घणो एक्टिव रही आहे। रसूल बख्श पलीजो साहब, पोइ 88 जूं इलेक्शन थियनि थियूं, उहा 88 जी इलेक्शन जेको आहे उन MRD जी लीडरशिप जेको आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको 88 जी इक़्तिदार आहे उनजे लाइ चए पियो वञे त उहो कंप्रोमाइज़ करे पोइ वरितो। उनमें MRD जी जेका लीडरशिप हुई उन्हनि जी मुशावरत शामिल हुई या उहो अकेले सिर मोहतरमा पाण पंहिंजे तौर ते कयो? हाणे इन ॻाल्हि ते अचूं था त MRD कीअं ठही। MRD उन ज़माने में पलीअ साहब वारनि ॿियनि नवाज़दा नसरुल्लाह जो इनिशिएटिव हो, मलक कासिम मुस्लिम लीग वारा हुआ, इन्हनि जो इनिशिएटिव हो, उन में असगर खान वेठो, ॿिया माण्हू वेठा, पर पोइ पलीअ साहब बेगम भुट्टो खे इन ॻाल्हि ते आंदो। हाणे मूं चयो न अननोन सोल्जर्स आहिनि, हाणे कहिड़ियूं बि माण्हू सां ॻाल्हियूं करियूं, ऐं बेगम साहबा जी उहो ई लाइन हुई त नो वे, ज़िया सां कोन ॻाल्हाइबो, ज़िया सां गॾु जेके माण्हू वेठा आहिनि, पठान वेठा आहिनि, ॿिया वेठा आहिनि, उन्हनि सां कोन ॻाल्हाइबो। असगर खान वेठो आहे, जंहिं भुट्टे खे चौक ते फांसी ॾियण जी ॻाल्हि कई, कोन ॻाल्हाइबो। पोइ कन्विंस थी, ऐं कन्विंस थियण खां पोइ MRD जो बुनियादु पियो। पोइ उन जी बुनियाद ते असीं इक्वल मेंबर थियासीं, हर 3 महीने उनजो कन्वीनर बदिलबा हुआ। अवामी तहरीक खे डिप्टी जनरल सेक्रेटरी जो उहिदो मिलियो, ND खान सेक्रेटरी जनरल थियो परमानेंट, डिप्टी जनरल जी परमानेंट सीट मिली अवामी तहरीक खे। तो फाज़िल साहब थियो, फाज़िल साहब जेल में हूंदो त पोइ मुंहिंजो नालो फाज़िल साहब ॾिनो, आउं डिप्टी जनरल सेक्रेटरी। दिस इज़ हाउ MRD रन्स। पोइ MRD मूवमेंट खे लेफ्ट जे माण्हू ऑर्गेनाइज़ कयो, ऐं उहा सिंध में, पंजाब में हुननि जी सख़्ती घणी हुई, पंजाबी लीडरशिप घटि हुई, लेफ्ट कमज़ोर हो, सिंध जे माण्हू ओन कयो भुट्टे खे, हुन सम्झो असांजो पंहिंजो माण्हू मरी वियो आहे, ऐं पोइ उन लीडरशिप खे राज़ी कयो बेगम भुट्टो खे। पोइ बेगम भुट्टो वरी वॾेरनि खे राज़ी कयो, पोइ ईअं आस्ते आस्ते थी राज़ी थिया, पर पोइ वॾेरनि जो असेसमेंट रॉन्ग थी वई। हुननि जो ख़्यालु हो त पीपल पार्टी ख़तमु थी वेंदी, जेका ज़िया चई हुई उहा ख़तमु कोन थी। पोइ उन खां पोइ वरी जतोई साहब खे, हाणे इहो रिकॉर्ड में शयूं अची वियूं, पोइ उन ज़माने में पोइ वरी मूवमेंट ठही,
बाबा MRD ठही, MRD जी मूवमेंट जेका हुई 14 अगस्त ते, इन अरसे में तव्हां सम्झो त एंड टाइम ते नैब जुदा थी। हाजी बिलोर 14 अगस्त ते 13 अगस्त 83 ते हाजी बिलोर ऐलान कयो ऐं नैब खां जुदा आहियां। अल ज़ुल्फ़िकार वारो हाईजैकिंग जो केस थियो, मतिलबु कयूं कश्मीर वारो, इहे जुदा थिया। असांजा माण्हू असांजा ई अवामी तहरीक जा माण्हू हूंदा हुआ, ॿिया पीपल पार्टी जा माण्हू हूंदा हुआ। हारी शागिर्द सियासी वर्कर असांजा माण्हू हूंदा हुआ ऐं वॾेरा लीडरशिप आम माण्हू लीडरशिप पीपल पार्टी जी हूंदी, सदर सेक्रेटरी इन क़िस्म जा माण्हू। गिरफ़्तारी जी लिस्ट ठही ऐं इहा MRD जी मूवमेंट ईअं हली। पोइ उन मूवमेंट एॾी हली वई जो उहा पोइ उन्हनि खे क्रैश करणी पइजी वई ऐं वॾेरा शामिल थी विया। ऐं पोइ वॾेरनि खे वरी इहो आसरो ॾिनो वियो त इहा मूवमेंट थोरी हलायो, पाण इलेक्शन था करायूं ऐं तव्हांखे यकदमि आंदो वियो। पोइ इन जे करे वॾेरनि रीस लॻाई, माना कंपटीशन कई त मुंहिंजो नालो एड करियो जल्दी गिरफ़्तारी में। आई नो दोस पीपल जिन नाला एड कराया, हुननि जो ख़्यालु हो त जल्दी इहा शइ ख़तमु थी वेंदी। पर पब्लिक जे प्रेशर, अवामी तहरीक जी लीडरशिप इहा ॻाल्हि डिघी खणी वई ऐं जॾहिं डिघी थी वई, ही मच में हलिया विया, जेल डिघो थी वियो, सभु परेशान थी विया। उन खां पोइ वरी 85 जी जाग इलेक्शन कराइणी पइजी वई। पोइ वरी ॿी इलेक्शन थी 86 वारी। हाणे अचो इन ते, बेनज़ीर साहिब अप्रैल 86 में लाहौर अचे थी, पब्लिक अचो थी वञे, MRD जे इजलासनि में शिरकत करे थी। MRD तव्हां हैरान थींदो, MRD जो रेज़ोल्यूशन पास कयो अथव। MRD जो रेज़ोल्यूशन पास आहे, उन ज़माने जो अख़बारूं ॾिसो, 4 उहिदा मर्कज़ वटि, बाक़ी सभु सूबनि वटि। हिकिड़ी शइ इहा तइ थी, ॿियो कंहिं बि पार्टी लीडरशिप जे साम्हूं MRD जो को उहिदेदार न बीहंदो। इहा MRD जी पाण में कमिटमेंट हुई 4 उहिदनि जी, ऐं इहे मेजर कमिटमेंट्स हुयूं। बाक़ी पॉइंटूं आउं तव्हांखे कढी ॿुधाईंदुसि, मूं वटि सभु पन्नू ओरिजिनल पोज़ीशन्स में पना पियल आहिनि, छो जो उन्हनि इजलासनि में आउं पाण शामिल हुयुमि। एबटाबाद सेशन जो असगर खान जे घर, ॿियो मलक कासिम जे घर, इहो बिगो सेशन हो जंहिंमें असांजा इहे 4 प्रोविंसिस ऐं पार्टी लीडरशिप जो फ़ैसिलो थियो। इन जे करे आउं उन में सेंट्रल कमेटी में वेंदो हुउसि पाण। हाणे अचो अॻिते, 86 में जॾहिं बेनज़ीर साहिब आई, मूवमेंट थी, सॼी शइ आई, वॾेरा वरी फिट थी विया। हाणे जॾहिं वॾेरा फिट थी विया त सॼा उहे माण्हू जिन उहो सॼो रांदि ठाही फ़ौज जनरलनि जे ख़िलाफ़, सॉरी टू से जनरलनि जे ख़िलाफ़। आई एम नॉट टॉकिंग अबाउट ऑर्डिनरी सिपाही, आई एम नॉट टॉकिंग अबाउट दे आर नथिंग टू डू कंहिं बि डिपार्टमेंट में। कमा अॻिते अचो, पोइ बेनज़ीर साहिब उहा शइ छॾी। नवाबज़ादा नसरुल्ला असांजो कैंडिडेट हो प्रेसिडेंट जो, नवाबज़ादा खे कोन बिहारियो, गुलाम साहिब जो बेनज़ीर पासो साहिबा वरितो, बिल्कुलु डील थी। उहा डील असलम बेग वारो जेको इलेक्शन खां पोस्टपोन करण वारी सॼी शइ आहे, असलम बेग हिते हैदराबाद में वाक़ियो करायो, पोइ कराची में स्टील मिल जो वाक़ियो थियो। इहे सभु वाक़िया जेके जानू आरई वारनि कया, उहे सभु वाक़िया इलेक्शन खां पोस्टपोन थियण जा भॼण जा वाक़िया हुआ। पर पोइ अमेरिका उन में गॾो, डील सॼी जी सॼी, छो जो मूं तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहे बिल्कुलु इहा डील थी। हिते असांजे प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो उजाणी खे पहुतो ऐं असांजी कोशिशि हूंदी त हिन सॼे बहस खे जेको पाण 1940 जी करारदाद मक़ासिद ऐं उनखां बाद में 1956 जी कॉन्स्टिट्यूशन असेंबली, मार्शल लॉ जो अचणु, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो इक़्तिदार में पहुचणु, 70 जी इलेक्शन, बंगाल जो विरहाङो ऐं उनखां बाद में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जो इक़्तिदार, उनखां बाद में MRD जी मूवमेंट ऐं उहा अॻिते हली 88 में कीअं कंप्रोमाइज़ थी, हिन सॼी सूरताल ते पाण बहस कई। ईंदड़ प्रोग्राम में बि असांजी कोशिशि हूंदी त इन क़िस्म जा जेके टॉपिक मौज़ू खणी करे उहो अवाम में जेका सियासी तारीख़ आहे उनखे उनखां आगाही ॾिनी वञे। हिते पंहिंजे प्रोग्राम मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।